अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंध। दोस्तों, पहिरियों त मां अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। पोइ मां चवंदुसि त असांजे सोच जो मयार छा आहे, असांजे सोच जो पैमानो छा आहे। कल्ह जेके असां पई गारियूं ॾिनियूंसीं, अॼु चऊं त उन्हनि लाइ मरण लाइ तयारु आहियूं। अञा बि माना उन्हनि खां बि अॻिते शाह खां वधीक शाह जे वफ़ादारीअ जे चकर में इहो विसारे था वियूं त असां हिकु आज़ादु धरतीअ जा मालिक ग़ुलाम बणाया विया आहियूं। असांखां ज़ुल्फ़कार आबाद जे नाले ते, बहरिया टाउन जे नाले ते, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट जे नाले ते असां जूं ज़मीनियूं खसियूं वियूं आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि खे इनाम तौरु सिंध जूं ज़मीनूं ॾिनियूं वियूं आहिनि। असांखां कारूंजर वियो, असांखां कींजर वियो, असांखां गोरख वई, असांखां मकली वई, असांखां ठट्टो वियो, असांखां समुंड वियो, असांखां बंदरगाह वियो, असांखां हर शइ वई, त बि असां माना जीए में पूरा आहियूं। जीए में पूरा आहियूं। कुझु त सोच धारियो, कुझु त सोच जो मयार धारियो। कॾहिं असां सुधरंदासीं, कॾहिं असां सिखंदासीं, कॾहिं पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जिदोजहद खे सीरियस वठंदासीं। ख़ुदारा सोचियो, मुतहद थियो ऐं पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहो, पंहिंजी धरतीअ सां गॾु बीहो। उन खां अॻु जो असां फ़लस्तीनियुनि वांगुरु तबाह ऐं बर्बाद थी वञूं। जीए सिंध।